तोखां तुंहिंजा पंहिंजा बाग़ी हुआ उन वक्त तू मुंहिंजो यार हुए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांध में कच्छ भुज इंडिया का अब्दुल सत्तार हिंगोर जो, सलीम हिंगोर जो, अब्दुल अजीज हिंगोर जो इंतखाब, बशीर खासकेली जो ही बेहतरीन गज़ल। तोखां तुंहिंजा पंहिंजा बाग़ी हुआ उन वक्त तू मुंहिंजो यार हुए। तोखां तुंहिंजा पंहिंजा बाग़ी हुआ उन वक्त तू मुंहिंजो यार हुए। तोखे साथ टयो पर सिर भी ॾिनमि पर यार सफ़ा को गदार हुए। ॾेई मूंखे पंहिंजे सिर जा कसम कंदो दोस्तीअ में तूं वार हुए। इहो वक़्तु तूं मिठड़ा यादि त कर तूं मुंहिंजे गले जो हार हुए। तोखे मौक़ा हज़ारे मूं थे ॾिना कोन सम्झी सघे तूं ॿार हुए। मूं भायो ॾुख जो साथी आ तूं गैरनि जी तलवार हुए। हली कोन सघे दिलदार मूंसां तूं धागे कचे जी तार हुए। तोखां तुंहिंजा पंहिंजा बाग़ी हुआ उन वक़्तु तूं मुंहिंजो यार हुए। उन वक़्तु तूं मुंहिंजो